अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। खिपरो मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त समूरे मुल्क जीअं खिपरो में बि ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। खिपरो जी जामा मस्जिद, बिलाल मस्जिद, नूर मुस्तफ़ा मस्जिद, फैज़ान मदीना मस्जिद समेत शहर जे समूरनि मस्जिदनि में ईद जी नमाज जमायत सां गॾु अदा कई वई है। खिपरो में ईद नमाज जे दौरान मस्जिदनि में सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। यादि रहे त बरसातनि सबबि ईदगाह में पाणी हुजण सबबि ईद जी नमाज मस्जिदनि में अदा कई वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।